नालो माने कायू सामा टे दर्जे में पढ़ंदो आहियां। मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदमि हिकु शारे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकिरे नंढो छोकिरे नंढो छोकिरे नंढो छोकिरे नंढो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो हथ संदसि ते छटी प्यारी टिक 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 हथ संदसि ते छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो उते ॾिठाई बाबू हिकिड़ो अरे अरे बाबू उते ॾिठाई बाबू हिकिड़ो अरे अरे बाबू चंदसि पुछां थी आयो तकिड़ो मछलीअ वांगुरु छो कर डरियो बचाई ओट छटीअ ते खेतीअ में उते आयो नींगर मछलीअ बचाई साम्हूं पीअण पर छोकर चालाकी कई हिकदम छटी खोले हिकदम लेटी पियो त पुठीअ ते और थोड़ी ऊपर कर।